अमीर पीर। अमीर पीर जंहिंखे राजल वीर बि चवंदा आहिनि, पाण ज़ात जो पहवर हो ऐं संदसि वालिद जो नालो आथड़ो नवाब हो। अमीर पीर जी मज़ार दादू शहर खां ॾखिण तरफ़ 9 किलोमीटर पंध ते आहे। हीअ दरगाह सिंध जी क़दीम ॻोठ अमीनाणी में आहे। आथड़े नवाब जी मज़ार दादू शहर खां ओलह तरफ़ अटकल 4 किलोमीटर पंध ते वाक़िअ आहे। अमीर पीर राजल वीर खे मुसलमाननि खां अलावा हिंदू बि पंहिंजो ओतार सम्झंदा आहिनि। रिवायत में आहे त अमीर पीर 18वीं सदी ईस्वी जे इब्तिदा में अमीनाणी ॻोठ में अची सकूनत अख़्तियार कई। पाण हाफ़िज़ क़ुरान ऐं दरवेश सिफ़त इंसान हो। केतिरा ई मुसलमान ऐं हिंदू वटसि ईंदा हुआ ऐं मन जूं मुरादूं पूरियूं करे वापसि वरंदा हुआ। अमीर पीर जी रहलत बाद खेसि ॻोठ अमीनाणी लॻ दफ़न कयो वियो। संदसि मज़ार मथां मुक़बरो अॾियल आहे जेको छताऊं आहे। हर साल मेलो लॻंदो आहे। मेले में सर्कस, चोडोल, फिरणियूं ऐं थिएटर वग़ैरह थींदा आहिनि। बाज़ारूं लॻंदियूं आहिनि। शाम जो मलाखड़ो बि थींदो आहे जिते उत्तर ऐं लाड़ जा पहलवान पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदा आहिनि। हर माह पहिरीं आचर ते हिंदुनि जो वॾो तादाद संदसि मज़ार ते ईंदो आहे। जंहिंमें औरतुनि जो कसीर तादाद शामिल हूंदो आहे। सॼी राति महफ़िल थींदी आहे। केतिरा ई सवाली कुकड़ नज़राने तौरु खणी ईंदा आहिनि ऐं दरगाह जे मुतवली हवाले कंदा आहिनि।